सिंधु दरिया में केनाल कढण ऐं सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण ख़िलाफ़ मेड़ बार एसोसिएशन पारां 6 ॾींहं भी कैंप क़ाइमु कई वई आहे। मेड़ बार जे जनरल सेक्रेटरी मुनवर जतोई, लाड़काणो हाई कोर्ट बार जे जॉइंट सेक्रेटरी आबिद कलोड़ो, सईद पंवर ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वकीलनि जो चवणु आहे त जेसिताईं सिंधु मां केनाल कढण ऐं सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो, एहतजाज जारी रहंदो। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त सिंधु मतां धड़े ख़िलाफ़ सिंध जा वकील, सिंध जा शागिर्द, सिंध जूं न्याणियूं, सिंधी माण्हू जदोजहद कंदा रहंदा। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल रहमान कमरानी जी। अब्दुल रहमान, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही मेड़ बार एसोसिएशन पारां अॼु सिंध दरिया मां केनाल कढण ऐं सिंध जी ज़मीन नीलाम करण ख़िलाफ़ 6 ॾींहं बि हिननि मेयर जे कोर्ट जे हथ अंदरि ग्राउंड ते कैंप क़ाइमु करे हिननि एहतजाज कयो आहे। मेड़ बार जे वकीलनि, मेड़ बार जे जनरल सेक्रेटरी मुनवर जतोई, लाड़काणे हाई कोर्ट बार जे जॉइंट सेक्रेटरी वकील आबिद कलोड़ो, वकील सईद पंवर, सिंध यूनाइटेड पार्टी जिले सदर सिकंदर सोडर, वकील रहीम बख्श लुगियो, दाब मंगसी ऐं ॿियनि शदीद नारेबाज़ी कंदे हिननि चयो त जेसिताईं सिंधु मां वारी उॾंदी असांजो ही एहतजाज जारी रहंदो। हिननि चयो सिंधु मथां जेको दाड़े ख़िलाफ़ सिंध जा वकील, सिंध जा शागिर्द, सिंध जूं न्याणियूं, सिंध जो हर फर्द सरापा एहतजाज बणियल आहे। हिन जे जेसिताईं सिंधु मां केनाल कढण, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेके सिंध जी ज़मीन नीलाम करण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो, मेहर बार पारां इहो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। जी अब्दुल। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल रहमान कमरानी तफ़सील ॾियण लाइ। मेड़ में तकरारी केनालनि ख़िलाफ़ जे सिंध माज़ पारां एहतजाज कयो वियो आहे। तकरारी केनालनि ठहण बाद सिंध जी लखें एकड़ ज़मीन बंजर थी वेंदी। सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कामयाबु थियण न ॾींदासीं।